जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं त कराची प्रेस क्लब अॻियां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतिजाज में क़ौमपरस्त अॻवान नियाज़ कालाणी, इलाही बख़्श बिकक समेत सिविल सोसाइटी जे केतिरनि ई माण्हुनि शिरकत कई। एहतिजाज कंदड़नि गुम थियल माण्हुनि जे वारसनि जो चवणु हो त उन्हनि जे वारसनि खे बिना कंहिं सबब जे गुम कयो वियो आहे ऐं हींअर ताईं का ख़बर नाहे त उन्हनि जा प्यारा किथे आहिनि। उन वक़्त बलुस्तान में गुम थियल माण्हुनि जा वारिस पिणु मौजूद हुआ। एहतिजाज में शरीक थियल क़ौमपरस्त अॻवाननि जो चवणु हो त जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ को ॾोह कयो आहे त उन्हनि खे अदालतुनि खां सज़ा ॾियारी वञे। उन्हनि जो चवणु हो त मुल्क में हर क़िस्म जूं अदालतूं मौजूद आहिनि, उन हूंदे बि माण्हू गुम करण वारो सिलसिलो रुकिजी न आहे सघियो। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त फौरी तौर ते गुम थियल माण्हुनि खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। प्रेस क्लब अॻियां एहतिजाज 25 जून खां शुरू थियो, जेको ईद जे ॾींहुं बि जारी रहियो। हुननि खे पंहिंजे बचाव जो हक़ ॾिनो वञे जेके क़ैद में आहिनि ऐं गुम थियल आहिनि। इहो असांजो बैन अवी हक़ आहे, इंसानी हक़ आहे। अहिड़े दौर में जॾहिं इंसान तरक़ी जूं मंज़िलूं तय कयूं, सॼी दुनिया में इंसानी हक़नि खे अहमियत ॾिनी थी वञे, हिते जेको आहे उदाहु दौर न रहंदो। सिंध सरकार जा 5-3 माण्हू जॾहिं खमिजी विया त असेंबलीअ में करारदाद पास कई वई। फज़ीला सरकी आहे, इमरान जोखियो आहे, खादमारी जो आहे, हिदायत लोहार आहे, उन्हनि खे सालनि जा साल थी विया आहिनि। सोहेल रज़ा भट्टी आहे, उनखे 2.5 साल थिया आहिनि। शागिर्द आहे, स्टूडेंट्स आहे, अलाह वधायो उमिरि, मैट्रिक जो स्टूडेंट आहे, उन्हनि खे 2-2 साल थी विया आहिनि। पर कॾहिं बि सिंध सरकार असेंबलीअ में उन्हनि जे लाइ न करारदाद आंदी आहे न ॻाल्हायो आहे। ही जमहूरियत पाण खे सॾाइनि था। तव्हां ख़बर हूंदो कंहिं दौर में दोस्तनि खे खड़ियो हूंदो, पुलिस केस थींदा, CIA में DPR जा केस हूंदा, MRD तहरीक अली थाणनि में, CIA सेंटर में, वो आख़िर वञी उन मथां केस जिदोजहद कंदा रहंदासीं। उन्हनि फैमिली सभिनी पंहिंजी कोर्ट में पिटिशन्स दाख़िल करायूं ऐं उन्हनि माण्हुनि ते को हिकु केस बि न आहे त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वए। ऐं फैमिली असां सां गॾु आहिनि ऐं असां उन्हनि सभिनी सां गॾु आहियूं। कांधड़ो ड्यूटी ते बि वञे सुबुह सवेर 9 बजे उतां जपे खणी विया आहिनि। ॿियो महीनो आहे त हिनमहिल त वञी ॾसियो ई नथऊं, कोर्ट तां वञी भॻाऊं त कोई नथो ॾसे असांखे, तंहिंजे करे 2 ॾींहं असां हिते वेठा आहियूं। हा, तव्हां ग़रीब जी का कोर्ट में त रवानो कनि नी, एॾो न असांजो भाउ पोइ वेल आहे न केस लॻल आहिनि। इहा सिर्फ़ु 40 माण्हू न आहिनि, इहे बाशऊर ज़हन आहिनि जेके गुम आहिनि। इन्हनि जी माना पूरी सिंध असांजी गुम आहे। उन पूरी सिंध खे गुम करण जे लाइ हिननि सभिनी जी प्लानिंग, भली उहो हुक्मरान केर बि हुजनि, पर असां सभिनी सिंधियुनि खे जेसि ताईं गॾु न थींदासीं तेसि ताईं इन जो हल कोई बि कोन्हे। मुंहिंजो बाबा टीचर आहे, जेके स्कूल में क्लास जे दौरान ई कुझु माण्हू आया स्कूल में ऐं असांजे बाबा खे मतिलबु इंक्वायरी जे हिसाब सां स्कूल में आयल आहे ऐं बाबा खे वठी विया। उन खां पोइ बाबा जी का ख़बर कोन्हे का ऐं अॼु ही असांखे 3 महीनो आहे, असां पंहिंजी जिदोजहद कंटिन्यू रखी आहे। मुंहिंजो बाबा जेको आहे सो असिस्टेंट सुप्रीडेंट आहे फूड डिपार्टमेंट में, जेके 17/4/2017 तां हैदराबाद जी शहबाज बिल्डिंग पंहिंजी ऑफिस जी तरफ़ वेंदे सुबुह जो 10 बजे खां जेको आहे असांजे घर खां ई गुम कयो वियो हुयो। जंहिंखां पोइ असां हुनखे फौरन मतिलबु राब्ते में रहियासीं। हुन सां गॾु असांजो मारोटो, जंहिंजी रिपोर्ट हिन मीडिया ते अची चुकी, डॉक्टर शाया निमदारी जो, उहो त 3 ॾींहंनि खां पोइ वापसि अची वियो, पर असांजे फादर जो त हिनमहिल ताईं अञा को पतो ई कोन पियो आहे। सिंध माता जा जेके बि असांजा हलाली पुट अगवा करे लिकाया विया आहिनि, असां सभिनी खे अपील था कयूं त उन्हनि खे फौरन आज़ादु कयो वञे।